ही आहिनि मुख़्तलिफ़ ॾोहनि ऐं ॾोहनि जे इल्ज़ाम हेठि क़ैद काटींदड़ डिस्ट्रिक्ट जेल नौशर अफरोज़ जा क़ैदी, जिन खे मुआशिरे जो बहितर फ़र्द बणाइण जी इस्लाही तरबियत लाइ जेल इंतज़ामिया पारां सिहतमंद सरगर्मियुनि सां गॾु दीनी ऐं दुनियावी तइलीम ॾियण लाइ जेल अंदरि हिकु लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें सीरतुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सूफ़ियाने फ़िक्र सां गॾु कामयाब ज़िंदगी गुज़ारण जी शऊरी आगाही जा किताब रखिया विया आहिनि। किताब जेके असां ॿाहिरि करे न बि पढ़िया उहे बि हिते असांखे मुहैया कया था वञनि। सुठी सहूलियत आहे, पढ़ी असां पढ़ायूं पिया सुठियूं कुझु ॻाल्हियूं असां पढ़ियूं आहिनि। इख़लाक़ मोहम्मदी आहे, साईं शाह साईं जो रिसालो आहे, कुझु आखाणियूं नसीम खरड़ जूं आखाणियूं, इहे कुझु पढ़ियूं अथऊं। असां शाह साहिब जो रिसालो पढ़ंदा आहियूं। मुंहिंजी ॿाहिरि खां BSc जी तइलीम आहे। हिते असां पंहिंजो इंग्लिश बि पढ़ंदा आहियूं ऐं उन खां पोइ जेको किताब हूंदा आहिनि इल्मु अदब जा उहे पढ़ंदा आहियूं। जेल अंदरि क़ैदियुनि खे दीनी तइलीम ॾियण जो पिणु बंदोबस्तु कयो वियो आहे। गॾोगॾु नंढी उमिरि जे क़ैदियुनि लाइ प्राइमरीअ खां 10हें क्लास ताईं जे किताबनि जी स्टडी पिणु कराई पई वञे। इंशाअल्लाह असीं पढ़ंदासीं, इंशाअल्लाह ॿाहिरि निकिरूं, उमेद मौला में ॿाहिरि निकिरण असां पढ़ंदासीं। क़ैदियुनि जी सिहतमंद सरगर्मियुनि लाइ पिणु मख़सूस टाइम मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ रांदियूं करायूं पयूं वञनि ऐं क़ैदियुनि खे पोखाई जे तरीक़े ते पिणु ॼाण मुहैया कई पई वञे। जेल जे अंदरूनी ऐं बैरूनी अहाते में सीज़नली सब्जियूं ऐं मुख़्तलिफ़ मेवनि जा वण पिणु लॻाया विया आहिनि, जंहिंसां जेल जो समूरो इलाइक़ो सरसब्ज़ हुअण सां गॾु रोज़ाना मुहैया थींदड़ सब्जियुनि खे जेल जे समूरे स्टाफ में बराबरीअ जे बुनियाद ते विरहायो पियो वञे। जंहिं बदारे जो सरबराह पंहिंजी ड्यूटीअ सां मुख़लिस हुअण सां गॾु ख़िदमत ख़ल्क़ जो जज़्बो रखंदड़ हुजे त उते अहिड़ा ई मुस्बत अमली कम ॾिसण में ईंदा आहिनि। डिस्ट्रिक्ट जेल सुपरिटेंडेंट नौशर अफरोज़ शोहाबुद्दीन सिद्दीक़ीअ जो शुमार बि उन्हनि इंसान दोस्त ऑफिसरनि में थिए थो, जंहिंजी मुस्बत अमली कोशिश सां क़ैदियुनि जी ज़हनी, जिस्मानी ऐं रूहानी तरबियत थी रही आहे। मुंहिंजी डिस्ट्रिक्ट जेल एंड करैक्शनल फैसिलिटी नौशर अफरोज़ से लास्ट 2 ईयर्स खां हिते मुंहिंजी पोस्टिंग आहे। मूं पंहिंजे सर्विस एक्सपीरियंस में इहो ई ॾिठो कि क़ैदियुनि जी इस्लाह कई वञे, क़ैदियुनि खे कुझु स्किल प्रोवाइड कई वञे ताकी हू जेल मां रिहाई खां पोइ कुझु स्किल पाण सां गॾु खणी वञनि। क्राइम जी तरफ़ उनजो टेंडेंसी घटि हुजे ताकी हू वापसि जेल जी तरफ़ वापसि न अची सघनि। इन ई जज़्बे खे खणी करे मूं पंहिंजी डिस्ट्रिक्ट जेल नौशर फ़िरोज़ ते इहा शइ इम्प्लीमेंट कई। अल्हम्दुलिल्लाह हिते मूं क्लासिस रिलीजियस क्लासिस स्टार्ट कयूं ऐं 25 खां मथे माण्हू हिते जेको आहिनि उहो पूरो कुरान शरीफ़ पढ़ी चुका आहिनि ऐं 7 खां मथे माण्हू जेकी आहिनि उहे बेसिक्स ऐं डिफरेंट जेके आहिनि लेवल्स ताईं कुरान शरीफ़ पढ़ी करे कुझु रिलीज़ थी आहे, कुझु असां वटि हींअर मौजूदु आहिनि जेके क्लासिस में मौजूदु हुया। इन खां अलावा असां हिननि खे लाइब्रेरी जी फैसिलिटी ॾिनी आहे। इन खां अलावा असां हिननि खे काश्तकारी जे हवाले सां हुनर ॾियूं था पिया ऐं कोशिशि कई आहे कि जेको क़ैदी जेतिरो टाइम असां वटि सर्व थो करे उनखे बहितर खां बहितर का असां ट्रेनिंग ॾियूं ताकी हू रिलीज़ खां पोइ माशे जो हिकु सुठो मुनफ़रद शहरी बणिजी सघनि। त हीअ जेकी सब्जियूं मूं पोखरायूं आहिनि इहो टोटली असां स्टाफ खे डिस्ट्रीब्यूट कंदा आहियूं। सब्जी वॾे मिक़दार में न निकिरंदी आहे, ठीकु आहे, कुझु पोर्शन असां रखिया आहिनि जंहिंमें मुंहिंजो स्टाफ जेको आहे उन छोकी असांजो स्टाफ बि मुस्तहिक आहे। जिते असां क़ैदियुनि जी रिहेबिलिटेशन जी ॻाल्हि था कयूं त असां स्टाफ खे असांखे न विसारणु खपे। हू बि ग़रीब गुरबा तालुक सां उन्हनि जो बैकग्राउंड आहे त इहो सब्जियूं वग़ैरह इहे सभु मां पंहिंजे स्टाफ में ई जेको आहे उहो डिस्ट्रीब्यूट कंदो आहियां ऐं कुझु अगरि एडिशन किथे क़ैदियुनि खे बि करणी पए त हुनजी सब्जी में बि असां एडिशन कंदा आहियूं। उन में बि को ममानत न आहे कि हुनखे बहितर खां बहितर असां डाइट प्रोवाइड कयूं। सर, क़ैदियुनि जी शऊरी प्रोग्राम लाइ तव्हां वटि ॿिए प्रोग्राम बि आहिनि कुझु लॉन्च करण जा तव्हां सोचियो आहे? ॾिसो, कमु करण ते त इलाही कम आहिनि। इंसानु अगरि चाहे त हिननि खे सुठी में सुठी फैसिलिटी ॾेई सघे थो, लेकिन सॼी ॻाल्हि अचे थी रिसोर्सिस जी ऐं कोऑर्डिनेशन जी। असांजे डिफरेंट डिपार्टमेंट्स खां इंस्पेक्टोरेट लेवल ते गवर्नमेंट लेवल ते मीटिंग्स हलनि थियूं पियूं। इंशाअल्लाह ड्यू कोर्स ऑफ टाइम में हिननि जी बाक़ाइदा काउंसलिंग कई वेंदी, हिननि खे अवेयरनेस ॾिनी वेंदी मुख़्तलिफ़ शोबनि ते। इन खां वधी चढ़ी करे हिननि खे फैसिलिटीज़ इंशाअल्लाह ईंदड़ वक़्त में ॾींदासीं, पर जेको मुमकिन हद ताईं असां पंहिंजे लेवल ते करे सघूं था उहो असां हिननि खे प्रोवाइड कयूं था पिया।